नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा हलूं त डीजी लॻ पीर नागो दफ़्तरी ते ॻोठाणे दीदार हाजी जी पोखियल टे जिरेब खे बाहि लॻी वई है। बाहि मुतासिर दीदार हाजी ॿुधायो आहे त नागो दफ़्तरी भरिसां मुंहिंजी टे जिरेब ज़मीन आहे, कणक खे ओचितो बाहि लॻी वई है। ज़मीन जे भरिसां ॻोठाणे ॿुधायो त तुंहिंजी कणक खे बाहि लॻी वई है। ज़मीन ते पहुतुसि त पोखियल कणक मुकमल सड़ी चुकी हुई। भर पासे वेठल ॻोठाणनि ॿुधायो आहे त कणक खे ओचितो बाहि लॻी वई, जंहिं पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसण जी कोशिशि कई, पर टे जिरेबनि ते पोखियल कणक मुकमल तौर सड़ी रख थी वई है। असां ग़रीब मिसकीन आहियूं, कोरोना वायरस सां परेशान हुआसीं। वेतर आख़िरी सहारो बचनि जो पेट जी बुख उजाइण वारी कणक बि सड़ी रख थी वई। असां डीसी खैरपुर खे अपील करियूं था त असां ग़रीब मिसकीननि जी वाहर कई वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।